आउं डॉक्टर आकाश जी वाइफ थी ॻाल्हायां ऐं लतीफ़ जी अम्मा थी ॻाल्हायां। लतीफ़ बेकसूर आहे, डॉक्टर आकाश जो क़त्ल हुआ आहे। लतीफ़ हिकिड़े जो इहो क़त्ल न आहे, शेर मुड़ुसु हो, बहादुर हो। लतीफ़ खे ब्लैकमेल कयो त तुंहिंजी मंगेतर खे असीं खणाए जन्नत नालो आहे, हुनजी अहिड़ी हालत तुंहिंजे साम्हूं कंदासीं, तूं ॾिसंदे पोइ तोखे ख़बर पवंदी। त उन ॻाल्हि ते उनजी बेहद मोहबत हुन सां घणी आहे। 5 साल मंगणी खे थिया आहिनि, रोज़ ॻाल्हाईंदा आहिनि पाण में। उन वजह सां उन इहा ॻाल्हि मञी आहे। उन ते तशदुद बि ॾाढो थियो त पोइ उन कोन ॻाल्हि मञी कि मूं पापा जो खून कोन कयो आहे, पर इन ॻाल्हि ते उन मञियो आहे। पूरी ॻाल्हि ते उनखे बचायो वञे मुंहिंजे बचड़े खे। जेके आहिनि माण्हू डॉक्टर जी शाइरी में पाए त कंहिंजा नाला खणा, उहो बि सॼो मसइलो जाइदाद तां आहे। सॼो मसइलो इहो आहे त जाइदाद तां करे आहे लॻो पियो आहे। त आउं नाला कंहिंजा कोन थी खणा, डॉक्टर जी शाइरी में मां नाला कंहिंजा खणा। आकाश को शेर मुड़ुसो कि हिकिड़े ॿार जे मारण जो न हो, उहो पंहिंजे पंहिंजे जनाज़े में आयो आहे, उतां उनखे पकड़ूं आहे। सिर्फ़ु इन करे त मञियो आहे त उन छोकिरी जन्नत सां उनजो मङणो थियल आहे। उन ते एतिरो इल्ज़ाम लॻो त पोइ इन वजह सां त हीअं कंदासीं। असगर तुनियो उन छोकिरे जो नालो आहे। ख़ुदा जे वास्ते तव्हां असली कातिल ॻोल्हियो न।